बिरासिटी मां ख़बर ॾींदा आहिनि। बिरासिटी थाणे ते सुबुह विच बाज़ार में छुरियुनि जा वार करे क़तल कयल मक़तूल नौजवान असगर राजपूत जो क़तल केस दाख़िल। बिरासिटी थाणे ते केस नंबर 43/2022 कलम नंबर 302 तहत मक़तूल जे वालिद जी फरियाद ते दाख़िल कयो वियो आहे। केस में ॼाणायो वियो हो त मक़तूल असगर राजपूत सां जवाबदार अली शेर भट्टी मंगी कुझु ॾींहं अॻु मुंहुं मारी थी हुई, जंहिंजो फ़ैसिलो पिणु नेक मर्दनि खां करायो वियो हो। ते हूंदे बि जवाबदार अली शेर नाराज़ रहंदो हो ऐं मक़तूल खे धमकियूं ॾींदो रहंदो हो त मां तोखे ॾिसी रहंदुसि। अॼु सुबुह जवाबदार आयो ऐं मक़तूल सां केबिन ते कुझु ॻाल्हाइण बाद छुरियुनि जा वार करे फरार थी वियो। जंहिं बाद असां मक़तूल खे ज़ख़्मी हालत में इस्पताल खणाए वञी रहिया हुआसीं त हू रस्ते में फ़ौत थी वियो, जंहिं खां पोइ मक़तूल जे कफ़न दफ़न करे थाणे ते केस दाख़िल करायो आहे। ॿिए पासे राब्तो करण ते SHO बिरासिटी राणा जमशेद ॿुधायो त जवाबदार खे क़तल में इस्तेमाल थियल छुरी समेत गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं सुभाणे रिमांड लाइ कोर्ट में पेश कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।